अरे नाहिद बाबा, असांजा त हाल इहे ई आहिनि जो पल पायो सच आछींदे लज मरा। बाबा अॼुकल्ह हर माण्हू कच्छ जी चमक जो ख़रीदार बण पियो वञे। ओके बाबा, गॉड ब्लेस यू। संजा, हाय सची भी अखियूं खसजी वयूं आहिनि मूंखां। संजा, तूं आई न? आई त ॻाल्हाई कोन थी। ॻाल्हाए न, कोन थी ॻाल्हाई तूं? कुॼाड़ो ॻाल्हायां, आहे कुॼाड़ो जो ॻाल्हायां। संजा, दुख भी ओरण लाइ हुजनि था। ऐं ओरे ओरे थकी पई आहियां ऐं ही बितियूं ॿुधी ॿुधी बोर थी पयूं आहिनि। ऐं पेट त कीन आहियां। चओ भला, आऊं कीअं करियां? तो केना कुछ पुछण आयो आहियां। सुणंदे? आओ संजा। पेट त कीन आहियां। चओ भला, आऊं कीअं करियां? तोखां पुछण आयो आहियां। सुणंदे? आओ संजा। सम्झ त मूं खूह मंझि टिपो ॾेई पाण खे मारे छॾियो आहे। संजा, संजा, तूं बि ईअं चई संजा? आऊं हिन गॾ जी टीप मंझि आहियां, मां कॾहिं बि कीअं न निकिरंदी हुअसि। कॾहिं बि कीअं न? तूं पाण खे हिन खूरे मंझि को बि पचाए। जॾहिं ॾुकार जी बाहि जामंदी त सुख जा मींहं बि वसंदा न संजा। सॼे ॾींहं लाइ वसंदा, पर शक तोला मोला की न वसन। ही लुकूं जोलाई लिखियल आहिनि। संजा, अलाए जॾहिं लुक तुंहिंजे पासे खां वरी ईंदी आहे त हीर थी वरंदी आहे। उन्हनि ताड़नि जी तवार ऐं मोरनि जी टहकूं पंहिंजी ही रड़ लॻंदी आहे संजा। मुंहिंजी रड़ बि इन्हनि मंझि हूंदी आहे। सॼे ॾेह मंझि रड़ो रड़ आहे, पर तुंहिंजी रड़ ते हीअं थी चीरे संजा। बस हिकु ॿिए जूं रड़ियूं ॿुधणियूं आहिनि, ॿियो कीअं कन्हे। मालिक जी सरकार। मेंदरे के मुबारक दे, सरकार कमेटी जो चेयरमैन थियो आ। घणा ॾियांस? मेंदरे के मुबारकी दे, चेयरमैन थियो आहे ज़कात खाते जो। मेंदरो? हा साईं पाण कोन थियो, मेंदरो थियो तॾहिं बि चङो। खीर वही भक्त में पियो,
बेंद्रा बाबा चेयरमनी यूनियन काउंसिल जी हुजे या ज़िले काउंसिल जी तकाद कमेटी जी हुजे या कंहिं ॿी कमेटी जी पर अथई सभई पाण में सौट मासात बस साईं कुर्बिन अवां जा न त काथे मोह मेंदरे जो काथे चेयरमैनी साईं ज़िले वारी चेयरमैनी साईं रावल खे मिलंदी न अरे मतारा अहिड़ियूं ॻाल्हियूं तो पुछी जो जी झोरियो वीचार बाबा असां त भाग खे सुक कयोसीं पर ही वते बि भाग खां भॼंदो भला इहो रावल आहे किथे साईं अॼुकल्ह रावल ऐं सॼण जी बि ॾाढी थी लॻे छत उन पासे निकिरी वियो हुजे एतिरा इहो सजण केरु आहे बाबा साईं नओं छोकिरो आहे हिते पाण वारी हद में नंढ सूबेदार भर्ती थी आयो आहे मुंहुं बि हिन जी नंढनि ॿारनि सां घणी लॻंदी आहे पर साईं सजण आहे त पुलिस में न अरे बाबा नंढो सूबेदार त आहे न आऊं जो कंहिं वॾे सूबेदार सां बि कोन ॻाल्हायां और ही उते हलियो थो वञे रावल चनेसर जो पुटु बसि साईं कीअं कजे जवान मुड़ुसु आहे भला बेपाड़ी नंढी हूंदी आहे पर जॾहिं बि कंहिं वण ते चढ़ंदी आहे त उनखे ठोठ करे छॾींदी आहे हाओ साईं ऐं वॾो वण पंहिंजे हेठां बीठल नंढे वण खे बि उसरणु कोन ॾींदो आहे मोर सजण हलाइणो पलाइणो हीच नीच जेको ॾिसो भाकुर मचे भेट भिट ॾहर ॾहर ते मुंहिंजो नालो लिखियल माण्हुनि जे पेरनि ॾांहुं डहे त भली डहे थी सघे थो त संघार जी ज़ाल अवां जे नाहक रोक विघे मुई हुजे न साईं माई वेचारी त अॻे ई मरी चुकी हुई साईं सुमार साहिब चयो हो त भला जे सूमार जी या तुंहिंजी घरवारी इन ई हालत में हुजे हा मोर ऐं संगार तव्हांखे रोकियो बीठा हुजनि हा त पोइ साईं बाबल छॾियो न किसे खे वो घणे जुट कई थमांसि बाबा वक़्तु वक़्तु ॾिसंदा कयो बाबल नओं आहे सम्झी वेंदो तव्हां त साईं नवां आहियो न साईं सुमार खान असीं नवां आहियूं पर हिन सीम जा सूर पुराणा आहिनि सुमार खान जे साम्हूं ॿियूं बि सचियूं कंदे साईं छोकिरे जा कम त ॾिसो पढ़ाई बकरी काए थी वियो न साईं न राजी जा घोट जो साईं घर जी बकरी साईं बुकदा मरो साईं करीब बिस्किट साईं आओ बिकड़ा दे बस साईं आओ बिकड़ा दे बस अरे मेंद्रो कूड़ो ई तू सच्चो आई अरे मेंद्रे के मार पवे खुदा जी साईं मुके नाक बंद कराने जे चक्करन में आ साईं नाक किथां जो आई साईं नो वने जो मेंद्रे तो खुदा कारण बेर आ साईं तो भी ये दंगा ते थियो मेंद्रो वी है दंगा ते थी नो वरणी पर साईं तर तो चले तो जा दो ना ठिका दतन बाबा ठिका ठिका इन खिलाफ एफआईआर दर्ज थियल आहे न साईं को वारंट हो न साईं बकरी किथे आहे साईं सिद्धो सौ बकरी जो चोर आहे जो एफआईआर हिते तो रवाज आहे या कानून पर साईं मेंद्रो जेसी मेंद्रो हिन खिलाफ एफआईआर दर्ज कराइण अचे ऐं पूरी तहकीक थिए तेसी तू हिनखे गोठ छॾे अच जी मुराद तना हल बाबा हल 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 अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अॼु कीअं पेर भरे सरकार असां ना अवां वटि रुगो वॾा माण्हू ईंदा आहिनि असीं नंढा माण्हू आहियूं बट बोथ कम इन डिफरेंट वे वॾनि माण्हुनि जूं मुठियूं भरियल हूंदियूं आहिनि ऐं नंढनि माण्हुनि जा हथ ॿधल हूंदा आहिनि चइबो त पोइ असीं त टंगियल थियासीं
किथे तूं सच तो कोन पियो ॻाल्हाए? शायद पाण किथे वियूं न आहे? मूडा था हलूं। ठीकु आहे, पर फ़क़ति तोॾा। सिर्फ़ मूडा। अच्छा अच्छा। साईं वसंत आयो आहे। मोकिलियो संदर। शाह जी बादशाही जो खाए। वसंत, यो तोड़ो भाण जो मोर चयो त अञा नचे पियो। सरकार ख़ैर त आहे न? हा ख़ैर ख़ैर। अरे ये मोत पर पटको बजी हलियो हो तपेदार मूंसे वटि खाते लाइ। पर साईं वो पर साईं छा? हाँ चई छो त पाण संभरा मोकिलियो होसीं, मोर वधाए मोकिलिया होसीं। हाँ तपेदार मूंसे खेसि खथो ढाए रवानो कयो हूंदो। साईं एॾो डिघो रसो न जलीअ त करे चङो। असीं मिसकीन माण्हू केॾां वेंदासीं? मिसकीन मिसकीन। अरे तुंहिंजी मिसकीन आहे जो असांजे विच में टंगट कई थी। पर साईं हेतिरा वरे थिया आहिनि जो। वसंत वसंत कच्छ या तोड़े थर जी सॼी ज़मीन मुंहिंजी यके ई आहे। हिकिड़ो तूं ई आहीं जेको। पर साईं आउं करियां बि छा थो बादशाह? कसिया पके जी बनी आहे कोन जो पाणी जो मामरो मुंहिंजे। पाणी मींहं जो बनी अलाह जी। साईं मुंहिंजा तूं छपर आहीं, छांव आहीं, ॿेड़ी हेड़ो टुकड़ो पेरनि हेठां न खिसकाए। अरे मेंदरे जॾहिं तोखे ॿिए टुकर जी पक ॾियारी हुई उन खां पोइ बि जेको आहे तूं। सरकार मुंहिंजा इन्हीअ मेंदरे खे आम सुञाणा, मूंखे रुॻो ईअं ॾटा ॾींदो आहे। सरकार मुंहिंजा आउं कंधीअ में पेर लड़काए वेठो आहियां। सुभाणे को सिज ॾिसां या न। पोयां खमीसो आहे, मोर आहे। साईं मुंहिंजा मुंहिंजे घर में बुख आहे पर कुल्फत कीने जो इहो टुकड़ो ॾेई छॾियमि त पोइ मोर तोखे फाही ॾींदो। बसि साईं वस वारो ईअं क्यास करिए त कर चङो। ठीकु आहे ठीकु आहे, तूं वञ मोर खे चइजो त मोटा थी वञे। हाज़ुर मुंहिंजा बाबला हाज़ुर। हलो अस्सलाम वालेकुम। सलाम। नालो सूबेदार आहीं? जी। किथां जो आहीं? रोहिड़ी तड़ जो आहे। असांजे तर जो आहीं। कंहिंजो पुटु आहीं? मोहम्मद यूसुफ जो। मोहम्मद यूसुफ कहिड़ो कहिड़ो? हा 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 जूसो जूसो। नूरा जो पुटु आहीं ईअं छो न हुआ? बसि चाचा मुंहिंजो त पीउ हो। हा असां वटि पाणी भरींदो पाणी भरींदो। भला इहो नालो तुंहिंजो सॼणो ऐं खातो पुलिस जो किथे उबत सुबत त कोन थी वई आहे? बसि चाचा नालो नालो जेको माइटनि ॾिनो सो क़बूल कयोसीं। शुक्र आहे माइटनि जी कात शइ तो क़बूल कई। राहुल बाबा सुभाणे तूं हिते हुजजांइ। वॾो जान मोहम्मद ऐं सेठ बाराम वारा शिकार ते संभरियल आहिनि से ईंदा। मुंहिंजो छा वञे शिकार में? आउं त शिकार करे ई कोन ॼाणा। हा तूं त शिकार थी वेंदो आहीं। पर बाबा असीं शींहनि जा शिकार कयासीं। पर चाचा शिकार ते त बंदिश पियल आहे। कया विधी आहे? तव्हांखे ख़बर कान्हे शायदि, पर असां वटि 3 महीननि खां हुक्म पहुतल आहे। नंढा सूबेदार हुकुम ऐं हाकिम में फ़र्क़ु थींदो आहे। हाकिम शिकार करण ईंदा, सम्झी?
ओ दिल मारो चली मारे चली पई करे ओ दिल को यार रली पई करे तोड़े मजा लुड़ंती जते वो चोलन नमा लुड़ंती जते ओ दिल मारो चली मारे चली पई करे ओ दिल को यार रली पई करे वॾे वॾानू ही सभु छा आहे? बस सेठ साहब ॿार खे मिड़ई खोट पिटाई करणी आहे। का रस्म आहे हिते बि? न न बरसाति पवंदी न आहे त ॿार झोली झले दर दर गिरा थी कुनी कंदा आहिनि। आई सी। अच्छा तो बरसाति पवंदी आहे? बरसाति पए या न पए सेठ साहब ॿारनि जो त पेट भरबो पियो आहे। हाँ अच्छा ही पैसा वठंदा आहिनि? बाबा पैसनि लाइ त हिन जा वॾा बि सिर था ॾियनि। ही त वीचारा मासूम ॿार आहिनि। वेरी सैड। सरदार अबो मरहूम हूंदो हुयो सफ़ा धक जो चिट्टो बखीअ जे पाछे ते अखि टेकाए धकाइण वारो तो हिकिड़े दफ़े बाबे मरहूम जो धक घुसी वञे हरणीअ बचे खे लॻो। अच्छा वज़ीर साहिब उन ॾींहं खां वठी जो अबे मरहूम राइफल छॾी त वरी हथ में कोन खयईं। सेठ साहब मर्याद धक जो वाह जो हूंदो हो पर वो धक कीअं घुसी वियसि? साईं वो धक घुसी वियो तॾहिं त शिकार करण छॾे ॾिने। न न भाया पियो त बचन खे मारे करे शिकार राति कयो हुई। चलो न शिकारीअ खे जॾहिं राह में क्यास आयो न उन ॾींहुं सम्झ त बसि शिकारी पाण शिकार थी वियो। सेठ साहब बंदूक आॾो आयल मोर हुजे या हरण पर उनखे बखड़ समझी मारण शिकार जो पहिरियों सबक आहे। कीअं चाचा? साईं सामान सब तैयार है। यो मोर पुगो? साईं मोर चाहे तो मुखां जो पाप कोन थींदो। चलो तो हाणे हीअं कर जो मूं वारी राइफल सेठ साहिब खे ॾिजईं। ठीक है तव्हां हलो गाॾियुनि ते चढ़ो हलो। सेठ साहिब हलिजे भला हाणे। भले जेका वांजी मर्ज़ी। अचो हलो। बाबा आई था ना? जी साईं। बाबा मंजूर जागियो या न? जी हाँ साईं। कंहिं महिल जागियो? साईं थोड़ी देर अॻु जागियो आहे। छा कजे बाबा जो चइजे थो त सुबुह जो उथण सुठी ॻाल्हि आहे त नौजवान हिन ॻाल्हि खे बि असांजी उमिरि सां मनसूब करे छॾनि। बाबा अवांजी ॻाल्हि बि सुठी पर निंड बि मिठी आहे साहब पोएं पहर जी। पुट पहर बि पोयों हुजे ऐं अखियुनि में निंड बि हुजे त पोइ उभरंदड़ सिज जो इंतज़ारु केरु कंदो? बाबा जाग त भाग आहे न। ॾिस सुबुह जो समूरी काइनात सिंगार करे जागियल अखियुनि जे ओसीड़े में हूंदी आहे त केरु उथे ऐं उनजे हुस्न खे मञता ॾे। पर ख़ैर तव्हां नौजवान त सुस्तीअ जे हुस्न में मगन आहियो इन करे आस पास खां बेख़बर आहियो। बाबा छा हो त मूं राति देर ताईं स्टडी पे कई सो। छा पे पढ़ी? सोफोक्लिस जो ड्रामो एडिपस रेक्स। ट्रेजेडी आहे। सोफोक्लिस यूरिपिडीज़
अस्टूफेन, ये टे यूरोपियन ड्रामे जो पायो विझंदड़ हुआ। पर सोफोक्लीस किस्मत जो कायल तो नजर अचे। नजर अचे न, पर आहे किस्मत जो कायल आहे, इन करे हुनखे असां वटि पैदा थियणु घुरिबो। बहरहाल हिकु अंधे किरदार खां सवाइ उनजा सभई किरदार डार्कनेस में आहिनि। उहो बाख़बर अंधो शख़्स जेकॾहिं असां वटि पैदा थिया न त क़िस्मत बजाए बेख़बर माण्हुनि जा फरमान हुनखे अंधो कराए छॾींदा, जीअं दारा खे करायो वियो। इन नावल जो ॿियो हिसो एडिपस एट कोलनस, उहो बि पढ़णु जहिड़ो अथई, मौक़ो मिले त ज़रूरु पढ़जांइ। बाबा तव्हां केॾांहुं वञी रहिया आहियो छा? हा बाबा, कलाक ॿिनि में अनवर साहब खां थी अचां थो पियो। सर पंहिंजी ड्यूटी रुगो मना करण बि कोन्हे, पर जे मना करण वारा बि उन्हनि सां गॾु हुजनि त तोखे ख़बर आहे सॼण खान त अहिड़ा सेठ पंहिंजे चौतरफ़ अहिड़ा घणा ऑफिसर रखंदा आहिनि। साईं, हरण मारण मोर मारण केॾो गुनाह आहे, पर जे मोर छितो थी साम्हूं थी बीह रहे त बहरहाल आउं हिन सिलसिले में कुझु नथो करे सघां। करे सघी थो पर करी नथो। सॼण खान, तूं मूंखां घणो पढ़ियल आहीं त ख़ैर आहे, पर जॾहिं न तुंहिंजे वर्दीअ ते मूंखां हिकिड़ो फूल वधीक लॻे तॾहिं ईअं ॻाल्हाइजां जीअं सूमार खान सां ॻाल्हाई थो। जुमा खान, इहा ख़बर अख़बार में बि लॻी सघे थी। अख़बार में त माण्हुनि जे क़त्ल जूं ख़बरूं बि लॻनि थियूं। हूअं बि अख़बार वारनि सां असांजा सुठा तालुकात आहिनि ऐं ख़बर जो असरु हिकु ॾींहं में पैर चार। हिते त रुगो मक़तूल आहिनि, कातिल आहिनि ई कोन। ठीकु आहे साईं, यानी पंहिंजो महकमो इन वेदन ख़िलाफ़ कुझु बि नथो करे सघे। पर इन ख़सीस ॻाल्हि ते मथे खपाइण जो लाचार बि कहिड़ो आहे? माण्हुनि जो शिकार त कोन था कनि, हरण मोर तलूर ॿियो छा? हा साईं, हू ॿाहिरां शहज़ादा बादशाह अची जे हरनि मोरनि में टाड़िया विझनि था। ठीकु आहे, जेकॾहिं का दांह थी त मां पाण खे इन खां आजो सम्झंदुसि। दांह बांह थींदी कोन सॼण खान, पर जेकॾहिं थी त उहे ॿार असांजा कुल्हा झलींदा। तुंहिंजा फूल ढरा आहिनि, सम्झी?
बसड़ी अमर निर्वा मौत मलू का शिकार वारी मारा हाय ए ॾिठी वसंत माण्हुनि में का मस्ती आहे मस्ती अजुन जलिया नथा जलजनि अदा वेत मोदी बसड़ी अदा हुजन कर बुख त खबर पैन पराव सा केड़ो प्यारो आ ते अधी लगे ही तो जण बुख करन जो पासो ॾेई बि कान लंगी आहे बस बेली उन्हनि जूं बंदूकूं बि ढाकियल ऐं असांजा मोर बि उञ बुखिया हा सचो ही अरे मारी अरे मोर मारी मोर मोर हाँ अरे आवाज ही रखियो के ना रे अरे मोर मारे अरे मोर ब्याह मरे रे अरे मीन उठो अरे रत तो नमसे मोरन जोड़े मलब न हूंदी न फरी थींदी एक फायर छो बचो न मासी हुस्ना के तो ब फायर करे मारे अदा रब जे वास्ते को हुस्ना तुझी सगी मासी हुई की हाँ अदा हाँ माठ कर तू माठ कर उन मिस्कीन मरूम जे खून में आजू थियणो इन करे हुस्ना मिस्कीन के मारे रबड़ जड़ी थर कस जो जमीन संभालींदे तरी खबर पइजी वेंदई खून करण ऐं लोढ़ण केतिरो सवलो आहे रावल भाव कोन आहे गल्हाइण जी संझा गल्हाइण जी ॾिस गल्हाइण किताबनि हिन जी कैपेटी फिराए चली आहे तार जेको हाय पे खींचे साईं मरो ॻाल्हायो अरे कीने की न मुंहिंजी छाव मुंहिंजो सतो पी लाश अञा कोसो अरे कोड़ा है साईं अरे मैं लिटियो साईं अरे की लिटियो साईं मैं तेरे वाला दिया लिटे जो मुझे कोट पुट मारे यार अरे कोड़ा पर मनु का तो जो पुट कारो हुयो सही कूड़ भी सारो कूड़ कारा जो के तो मुझे पुट से डालो सही उधर मासूम हो सब मासूम मुझे कस जी सजी बनी ते कारो दाग हुयो अरे सही बनी कपया तू की करी हो जा पर भूखा मुझे सट न कसिया अब फरियादी थी तू अब पढ़ शायद पढ़ फरियादी कोने चली तू दवा के अब मुझे पुट को आया मुझे पुट को आया अरे जी सरकार बाबा बाबा ये मिंटो मतारो मारो के कारो करे मारे आया है के तो चवे मां तो जवा खबर पइजी वेंदी ये वक्त उसना के मारे कारो या हुआ आओ किए उसना तो जी सगी बासी नहीं ए न वरी लाडबाई जी सगी भेण आए वो न घर जाओ न पियाणी आए आओ खेस की न मारिंदुस संदस पाप कुडो उगना बनीए जा तक ऐं तह कारण ने कारण ते रखियल हूंदा आहिनि छो कंहिं बि तव्हां मां जेकॾहिं हुस्ना जहिड़ी हरकत कई उन जो हशर हुस्ना डर ई थींदो अदी बचायो अरे जी भाई अरे चलो उसने तुझी सगी भेण कान्हे ॻाल्हाए भाई पर पी चमकड़ो अरे जी
तूं हिते रही चई मां हालात वरी वीचार में हूंदे पर तो पुलिस ईंदी कोन पर जेकर अचे त ॿई लाश ॾेखारे छॾियईंसि ठीक है साईं मूं वटि चई बिल्कुल साईं मुहा नथा अटकाइनि पुट बस फिरी थी छोकरे संघार जो तो मुरीअ खां पोइ सुखी वियो आहे फिटी बसरी अधी मखणा बेचारी चूना ही एतिरा अंधा हुआ ॾाॾे जी ज़ात जे अॻियां तोहफ़ा ज़ारी आहे मुंहिंजी मां तोहफ़ा बसड़ी सॼो ॾींहुं मुंहिंजो इहो चोरो वरी वरी छा आहे वरी हाय हाय बुख थी मारी हाणे त छा आहे मां कुटे ही बुख लगी है मसी अम्मा बोलो लो सीखे पचाए ना अखियुनि जी बुख मानीअ मां किथां थी लहे है ए मुंहं में त तुंहिंजे न विझ किथे इहो महिमान न कावड़जी वञे कहिड़ो है तुंहिंजो भेण रुगो मुंहिंजो ॿिन्हीअ जो को जेको 3 महीननि खां पोइ ईंदो मासी इनके समझे ठीक है अमीर अब्बा संघार इजो बस अची ठक कई ॾहूं भेरो आहे अमीर अब्बा संघार आहीं घर में घर हूंदा बि वरी केॾा ईंदा ये हाओ हाओ वेठा आहियूं हलिया 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 अची मथो खा ए भले आए सेठ वे अहीं खुश शुक्र आहे शुक्र आई उथीड़ी सोढी सिज अची ततो आहे अथी वेली घड़ी साथ है आई अधी हाणे कहिड़ो वेहण हिकिड़ो त बीमारियुनि जो जलो असां राति खां भाणे तपियो पियो आहे वरी हू छोरो मुआरो आई अम्मा उनखे त तप जा असुल मच पिया ॿरनि ये दीपो के डॉक्टर के को किन बने करियो अरे अदा कंहिंखे ॾसियूं पाण ग़रीबनि लाइ डाकदर रिली त हकीम मंजो हेड़े अदा बसि इहे डाकदर पिया ॿिन्ही हथनि सां फुरीन माण्हू हा हलां थी अधी मखणा चङो हाणे अचिजांइ तूं त असुल घुमरो ई नथी करीं हा धीरा अंदर अदा हमें हला पई मोराई संघार ताईं रात आया हुआ हाओ हाओ इनके वरी पंहिंजी जी लगी है ए जंहिं रात हूरी जहान छॾे हा हा पो गुजारो थियो हा हा 400 खणी विया हुआ 400 ए गुजारो पहुंचे ए निपटो अची वेही रहियो आहे हड़ मुंहिंजी त कीअं किने पैसो को माण्हूअ खां मिठो कबो की ने आई ओखीअ वेल कंहिंखे कम न आयो त माण्हूअ जी छा कयो मुल्क फुरे भीग गयो नहीं अञा गुजारो खप नहीं ए अहीं सचो ॾुकार हणी भीग करे छॾी आहे तोरन पैसे मां खफण न थियो न त घोरियो पैसा ए हिन मां वरी कहिड़ा पैसा जुड़ंदा ठहियो हाणे वञ वञ ॼाईअ वरी केरु थो पढ़णजे ये केर कोन थो पढ़णजे हाणे तूं हल हल हिनखे वरी की लालच लगी आहे कमाई जी हाणे हल वेहण किथे यार वक़्तु ई कोन्हे चङो मां हलां थो चङो चङो तो लो थी विया आहिनि घर मां बि ऐं
अहिड़नि क़िस्म जे फलाही कमनि में मूंखे अव्हां जी मदद जी सख़्त ज़रूरत पवंदी। अव्हां सभई मुंहिंजी ॻाल्हि खे चङी तरह सां सम्झी विया ऐं इनशाला तव्हांजे ताउन सां ई असां हिन कम खे घणो अॻिते वधाए वेंदासीं। वक़्तु बि तमामु घणो थी वियो आहे। मुंहिंजे ख़्याल में कम जूं काफ़ी ॻाल्हियूं थी चुकियूं आहिनि, पर हाणे असांखे ॾिसणो फ़क़ति इहो आहे अहिड़नि इलाइक़नि जा माण्हू असां सां केतिरो कोऑपरेट था कनि। छा ख़्यालु आहे? यस सर, पर असांखे हिननि इलाइक़नि मां कुझु अहिड़ा माण्हू बि ॻोल्हणु खपनि जेके तालीम याफ़्ता हुजनि। मसइलो तालीम याफ़्ता ऐं अनपढ़ियल जो फ़िलहाल साॻियो आहे, यानी बुख ऐं बीमारी। माण्हुनि सां इदारनि जो हिकारत आमेज़ रवैयो, माण्हुनि जो अंग ढकियो, पेट भरियो, उन्हनि जी इज़त नफ़्स मजरू न कयो त बिल्कुलु ताउन कंदा। बिल्कुलु सही। तंज़ीम लाइ काफ़ी नाला तजवीज़ कया विया आहिनि, पर इन्हनि सभिनी नालनि मां मूंखे रुगो हिकिड़ो ई नालो पसंदि आयो आहे जेको असांजी हिन फलाही तंज़ीम सां ठहिकी थो अचे। जीअं त ॾोथी ऐं ॾुख, साॻिड़नि साथ, सथ ऐं साथ, ऐं सुख ऐं सुकार। मुंहिंजे ख़्याल में सुख ऐं सुकार दैट्स बेस्ट। छा ख़्याल आहे? हाणे मीटिंग जे वाइंड अप करण खां अॻु में मां अयाज़ खे चवंदुसि त उहो अॼु खां ई अख़बारी कमु शुरू करे ॾे। यस सर, अख़बारी पब्लिसिटी खां सवाइ त वाकई कुझु बि न थी सघंदो। ख़ाली अख़बार पब्लिसिटी न, पर अमली तौर बि कुझु थियणु घुरिजे। ओह माय डियर डॉटर, असां सभु प्रैक्टिकल माण्हू आहियूं। असां न, पर पाण सभु। एक्चुअली असां मां घणनि माण्हुनि इन बुखे तरह जा मसइला डीपली ऑब्ज़र्व न कया आहिनि, तंहिं करे तोखे उते जो जल्द अज जल्द टूर करणु घुरिजे। हा ठीकु आहे। तव्हां हीअं कयो, को बि डेलीगेशन तरतीब ॾियो, तारीख़ मुक़ररु करे मूंखे ॿुधायो। डेलीगेशन न, पर तारीख़ आउं ख़ुदि तय करे ॿुधाईंदसि। ओके दैट्स गुड। राहुल बाबा। जी बाबा। राहुल बाबा, मूंखे ख़बर आहे त घर में तोखे सुख नथो अचे, दिलि नथी लॻई। बाबा भला जेकॾहिं 2-4 ॾींहं मां कसवारी ज़मीन ते निकिरी वञा त सुख ईंदई, दिलि लॻंदई? बाबा मूं ईअं त न चयो। राहुल बाबा, ही बेड़ो तुंहिंजो आहे ऐं तोखे ई संभालणो आहे। जीअं अभी संभालींदा? ईअं न संभालींदे त बस सिड़ी टोड़े छॾींदई। बाबा हा चओ। अम्मा खे अस्पताल में दाख़िल कराए छॾ। चवी छा थियो? तुंहिंजो मतिलबु आहे तुंहिंजे घर मां कढी पागलखाने में दाख़िल कराए छॾिया? जेकॾहिं उनखे घरां कढी भाउ जे दर ते मारण लाइ छॾे सघिजे थो त रावल वरी बि साॻी ॻाल्हि, साॻी मां हुजे ॻाल्हि। छो आउं हुनजे पेट मां न आहियां छा? तव्हांजी त लॼ न रही आहे, पर मुंहिंजी माउ त रही आहे। हिन जो मतिलबु त तूं मूंखां हिसाब चुकतू थो करीं। बाबा मूंखे मुंहिंजे हाल में छॾे। ॾिस राहुल बाबा, तोखे तुंहिंजी नंढी माउ बि ओतिरो ई कुर्ब ॾिनो आहे, पर उहा बि त चरी थी चुकी आहे। उनखे मूं चरियो कयो आहे? चओ, मूं कयो आहे चरियो उनखे? अरे तोखे ख़बर आहे त हुनजे ख़ानदान में चरियाप हुई? इहा त मूंखे ख़बर आहे, पर रुगो इहा ॻाल्हि बि न हुई। हुस्ना जे मरी वञण खां पोइ बि काफ़ी साल उहा ठीकु हुई। बाबा प्लीज़ छॾे ॾे हिन ॻाल्हि खे। अम्मा मासी हुस्ना जा दर्द पचाए ज़हर पी वई हुई। हू वक़्तु पचायो ई न थियो त
तुझो को 5 महीना शहर हली वियो है। तौबा तौबा मुंहिंजा मालिक मुंहिंजी तौबा। मासी जमा मासी आधा जाओ आधी जाई। अमा आहे त छोकरी पर को जाड़ो हिकड़ी बां 4 टंगू। हाँ अञा जड़ी आहे हिकु त छोकिरी ऐं ॿियो वरी अॼु को ॾींहुं ॾिसजोसि कि मरी वञे त ठीकु आहे न त। पर साईं हूअ त ठीक ठाक चङी भली आहे 8 कोर आहे। मूंखे अहिड़ो ॿार नथो घुर्जे। अॼु नड़ीअ ते न ॾिजांइसि। पोइ साईं उनखे बि नड़ीअ ते न ॾेई छॾिजांइ।